चवंदे थियो साल पीवा चरियन जहिड़ा हाल तुंहिंजे तरफ़ां लॻो थो हाया न ॿुधा आया ॿी कंहिंजी फ़िलहाल मूं में आसर वठ करिया तुंहिंजी नाया दुआ कर तुंहिंजी थी वञा तोखे चवंदे थियो साल पीवा चरियन जहिड़ा हाल तुंहिंजे तरफ़ां लॻो थो हाया न ॿुधा आया ॿी कंहिंजी फ़िलहाल मूं में आसर वठ करिया तुंहिंजी नाया दुआ कर तुंहिंजी थी वञा सुबह सुबह सां दुआऊं घुरां थो मुंहिंजी थिए तूं रब खे चवां थो सुबह सुबह सां दुआऊं घुरां थो मुंहिंजी थिए तूं रब खे चवां थो मौला नेठ अगाईंदो सवाल पीवा चरियन जहिड़ा हाल तुंहिंजे तरफ़ां लॻो थो हाया न ॿुधा आया ॿी कंहिंजी फ़िलहाल मूं में आसर वठ करिया तुंहिंजी नाया दुआ कर तुंहिंजी थी वञा तोखे चवंदे थियो साल पीवा चरियन जहिड़ा हाल तुंहिंजे तरफ़ां लॻो थो हाया न ॿुधा आया ॿी कंहिंजी फ़िलहाल मूं में आसर वठ करिया तुंहिंजी नाया दुआ कर तुंहिंजी थी वञा तोखे चवंदे थियो साल पीवा चरियन जहिड़ा हाल तुंहिंजे तरफ़ां लॻो थो हाया न ॿुधा आया ॿी कंहिंजी फ़िलहाल मूं में आसर वठ करिया तुंहिंजी नाया दुआ कर तुंहिंजी थी वञा ज़फ़र कल्होड़ो चए पंहिंजो कंदो साईं हा न कंदे तेसीं कोन वेंदो साईं ज़फ़र कल्होड़ा ॾाढो ज़िद्दी सोच सुभाणे जवाब ॾींदीसां वे पाण कजाएं काल पीवा चरियन जहिड़ा हाल तुंहिंजे तरफ़ां लॻो थो हाया न ॿुधा तोखे चवंदे थियो साल पीवा चरियन जहिड़ा हाल तुंहिंजे तरफ़ां लॻो थो हाया न ॿुधा आया ॿी कंहिंजी फ़िलहाल मूं में आसर वठ करिया तुंहिंजी
तोखे चवंदे थियो आ साल थी विया चरियन जहिड़ा हाल तुंहिंजे तरफ़ां लॻो थो हा या न ॿुधां